नाज़रीन, नौशेरो फेरोज़ मां वहाँ ताईं ख़बर पहुंचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर की रिपोर्ट मुताबिक अॻूणे वफ़ाक़ी GDA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ सदर नेशनल पीपुल्स पार्टी सूबा सिंध मसरूर ख़ान जे 8 केसनि जी ॿुधणी दहशतगर्दी कोर्ट ऐं 2 केसनि जी ॿुधणी थी। केसनि जी ॿुधणी खां पोइ NPP अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई जे मीडिया सां ॻाल्हि ॿोल उन ॻाल्हाईंदे चयो त 8 केसनि जी ॿुधणी 8 मई ऐं 2 जी ॿुधणी 19 मई ताईं मुलतवी कई वई आहे। हाणे GDA जे नौजवान क़यादत मैदान में आई आहे, जिन मां साईं राशिद शाह, मौज़म अब्बासी ऐं हसनैन मिर्ज़ा आहिनि। असां सॼी ज़िंदगी सियासत करे पोढ़ा थी विया आहियूं, पर वरी बि असां हिननि सां गॾु आहियूं। हाणे घणो थी वियो आहे। असांजे कारकुननि ते ज़ुल्म जो सख़्तु नोटिस वठंदासीं। असांजा कारकुन निधणका न आहिनि। हाणे असांखे या असांजे कारकुननि खे मजबूर कयो वियो त असां अल्लाह जे शुक्र सां सभु धुरियूं गॾु आहियूं। सिंध जा रोड रस्ता बंदि करे सघूं था ऐं किराए बि ॾेखारींदासीं। इहा उन्हनि जी भुल आहे। उहे ॾींहं ख़तमु थी विया। मां काल्ह बि चयो हो, अनफ़ हाणे घणो थी वियो, घणो बर्दाश्त कयोसीं, घणी शराफ़त थी, हाणे अवली मज़म्मत कंदासीं। बदिले में मुंहिंजो यकीन कोन्हे, पर थियल नुक़सान जो हिसाब वठंदासीं। मां थधो मिज़ाज रखंदड़ तहमुल वारो माण्हू आहियां, पर मुंहिंजो तालुक़ु क़बाइली बैकग्राउंड सां आहे। क़बाइली बैकग्राउंड में हिसाब कॾहिं बि पुराणो कोन थींदो आहे। हिसाब वठिबो इंशाअल्लाह।